अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छापाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त 26 सिविल उहिदेदार। करोड़नि जे हुकूमत में सिविल उहिदेदारनि जी हिकु वॾी लिस्ट मौजूदु आहे। हिन फ़हरिस्त में नाज़िम, काज़ी, वकील ऐं सफ़ीर बि आहिनि त हेठीं सतह जा अमलदार ऐं कारदार बि अची वञनि था। उन्हनि में पक सां कुझु पंहिंजनि शोबनि जा नामवर अमलदार ऐं ऑफिसर थी गुज़रिया आहिनि। उन्हनि जे मशवरनि मदद तोड़े सियासी बसीरत सबबि कलोड़नि जी हुकूमत में तोसीअ थी ऐं हीउ ख़ानदान हिकु सदीअ ताईं मुल्क ते कामयाबीअ सां हुक्मरानी करे सघियो। हिते मुख़्तसर तरह सां ज़िक्र हेठि दौर जी सिविल अमलदारनि जो ज़िक्र कजे थो। सैयद लुत्फ़ुल्लाह लकियारी शाह सदर जे औलाद मां हो। आम तरह हिन खे मीर मतारो सॾींदा हुआ। नादिर दहली पहुतो। उन वक़्तु मियाँ जे पारां हीअ अमीर दहली दरबार में वकील हो। नादिर हिन खे नूर मोहम्मद लाइ पैगाम ॾेई सिंध रवानो कयो। तारीख़ कलोड़ा जिल्द ॿियों सिफ़ो 839। बाद में हू सिंध जो वज़ीर आज़म थियो। 1155 हिजरी 1742 ईस्वी में ठटे में सरकारी अमलदार थी आयो त शहर में रौनक अची वई। उमिरि जे आख़िर में सेवण जो काज़ी मुक़ररु थियो। तज़किरा मशाहिर सिंध जिल्द ॿियों सिफ़ो 217 218। कलोड़नि जे अमलदारनि में हिन खे अवल दर्जो हासिल हो। तारीख़ कलोड़ा जिल्द ॿियों सिफ़ो 839। दहली रहण वारे अरसे में आनंद राम मुख़लिस सां तालुकात रखियाई। मुख़लिस जे ख़तनि में 3 ख़त हिन जे नाले आहिनि। मंशूरुल वसियत व दस्तूरुल हुकूमत तालीकात सिफ़ो 53 खां 61। पाण इल्म दोस्त इंसान हो। मशहूर शाइर राजा ठटवी हिन जे सोबतुनि मां हो। मीर मतारो सन 1161 हिजरी 1748 ईस्वी में फ़ौत थियो। मकालातुल शुअरा सिफ़ो 224 225। हिन जी मज़ार दौलतपुर सफ़न शहर में मेन रोड सां आहे। शेख अज़ीज़ुल्लाह असुल सेवण जो हो। आलमगीर जे दौर में मुसलमान थी ठटे आयो। कलोड़नि जे दौर में इब्तिदा में सरकारी अमलदार हो। तारीख़ कलोड़ा जिल्द ॿियों सिफ़ो 841। शेख ग़ुलाम मोहम्मद शेख अज़ीज़ुल्लाह जो पुटु हो। सन 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में ठटो सूबो कलोड़नि खे मिलियो। पाण उन वक़्तु दहलीअ में सिंध जो सफ़ीर हो। कलोड़नि जे दौर में ठटे जो पहिरियों नाज़िम पिणु शेख ग़ुलाम मोहम्मद थियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 254 सिफ़ो 267। मुरादियाब ख़ान महरम 1153 हिजरी मार्च 1740 ईस्वी में ईरान वियो। तॾहिं शेख ग़ुलाम मोहम्मद बि हिन सां गॾु वियो। सन 1163 हिजरी 1750 ईस्वी में मुल्क मोटण वक़्तु मुरादियाब ख़ान सां गॾु मस्कत पहुतो जिते मारिजी वियो। मकालतुल शुअरा सिफ़ो 226। मियाँ नूर मोहम्मद पंहिंजे किताब में शेख ग़ुलाम मोहम्मद खे बरख़ुरदार, नमक हलाल ऐं सर्वेच सॾींदे पुटनि खे ताक़ीद कयो हो त संदसि शेख ग़ुलाम मोहम्मद जो ख़ासि ख़्यालु रखिजो, छो त हिन असां लाइ तकलीफ़ूं ऐं ज़ुल्म बर्दाश्त कया आहिनि। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 22 खां 23। शेख शुक्रुल्लाह शेख ग़ुलाम मोहम्मद जो भाउ हो। मियाँ नूर मोहम्मद हिन खे बि शेख ग़ुलाम मोहम्मद वांगुरु बरख़ुरदार, नमक हलाल ऐं सर्वेच सॾियो आहे। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 22 23। शुक्रुल्लाह ठटे जो हाकिम रहियो ऐं मक़ामी लड़ायुनि में हिसो वरिताई। शेख ग़ुलाम मोहम्मद जे मौत जो इतला पहुतो तॾहिं मुरादियाब ख़ान खे वठी अचण लाइ शेख शुक्रुल्लाह खे मस्कत मोकिलियो वियो। पाण 1164 हिजरी 1751 ईस्वीअ में मस्कत में ज़हर विघे मारिजी वियो। मकालतुल शुअरा सिफ़ो 226। शेख शुक्रुल्लाह जे क़त्ल जो इल्ज़ाम साहिबज़ादे ख़ुदादाद ख़ान ते लॻो। मियाँ नूर मोहम्मद पुट खां सख़्तु पुछाणो कयो। तॾहिं पाण कावड़ जी ख़ुदादाद ख़ान हिंदुस्तान हलियो वियो। तज़किरा मशाहिर सिंध जिल्द ॿियों सिफ़ो 252। ईअं थो लॻे शेख ग़ुलाम मोहम्मद जे क़त्ल जो बंदोबस्तु बि ख़ुदादाद ख़ान कयो हो। ॿिन्ही भाइरनि जे माराइण में सियासी हिकमत अमली पेश नज़र ॾिसिजे थी। हाफ़िज़ अहमद अली मियाँ यार मोहम्मद जे दौर में वकील हो। तारीख़ कलोड़ा जिल्द अवल सिफ़ो 297। मस्ती ख़ान जोयो मियाँ नूर मोहम्मद जे दौर में अघम ॻोठ कोट जो अमलदार हो। बाद में नादिर शाह जे लश्कर हथां आज़माइश में अची वियो।
तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 268। मोहम्मद क़ाइम कोकलताश मुहर्रम 1173 हिजरी अगस्त 1759 ईस्वीअ में ठटे जो नाज़िम मुक़ररु थियो। पाण वॾी जुरत सां शहर जे माण्हुनि खे अमलदारनि जे ज़बरदस्ती ऐं पठाणनि जे ज़ुल्म खां बचायईं। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 279। मुंशी अब्दुल रऊफ़ ज़ात जो सहतो ऐं हिंगोर जा शहर जो रहाकू हो। ॿी रिवायत मूजिबि संदसि तालुक़ु सेवण जे शहर सां हो। इब्तिदा में सिब्बी ऐं ख़ानपुर जे हाकिम बख़्तियार ख़ान बख़्तावर जो मुलाज़िम हो। सिंध में जॾहिं कलोड़नि जो सितारो चमकियो तॾहिं सिब्बी छॾे अची मियां यार मोहम्मद वटि मुंशी थियो। मियां नूर मोहम्मद जे दौर में मीर मुंशी ऐं वज़ीर थियो। इंशा जे फ़न में पंहिंजे वक़्त जो बेनज़ीर हो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 339 340। हिन जे ख़तनि जे किताब खे संदसि पुटु मुंशी मोहम्मद वफ़ा मुरतब कयो हो। मुंशी अब्दुल रऊफ़ 18 रबीउल अव्वल 1140 हिजरी 23 अक्टूबर 1727 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। तारीख़ कलोड़ा जिल्द 2 सिफ़ो 840। संदसि पुटु मुंशी मोहम्मद वफ़ा पिणु सरकारी अमलदार रहियो। हकीम अब्दुल रऊफ़ बखर जो रहाकू हो। वॾी लियाकत वारो शख़्स हो। कमाल जो साहिब ऐं मीर अब्दुल जलील जो दोस्त हो। नवाब खुदायार ख़ान जे सरकार में वॾो उहिदो होसि। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 326। मखदूमदीन मोहम्मद सिद्दीकी असुल पाट जो बुज़ुर्ग हो ऐं पोइ सेवण में लॾे आयो। वॾो आलिम ऐं साहिब तसोफ़ हो। सेवण जी फ़तवा ऐं क़ज़ा हिन जे हवाले हुई। मियां नूर मोहम्मद सां घरू तालुक़ु होसि। शरई मसइलनि में मियां साहिब हिन खां मशवरा वठंदो हो। हिन जो जनमु 1113 हिजरी 1701 ईस्वीअ में ऐं वफ़ात 1192 हिजरी 1778 ईस्वीअ में थी। तज़किरा मशाहिर सिंध जुल्द अव्वल सिफ़ो 86 87। सैयद मुर्तज़ा वलद अब्दुल नबी सेवण जो रहाकू हो। मीर ग़ुलाम अली आज़ाद ऐं मखदूम मोहम्मद मुइन ठटवीअ जो शागिर्द हो। बाद में सेवण जो काज़ी थी रहियो। मुरादयाब ख़ान जे वक़्त में मुरादाबाद शहर में आयो हो। तज़किरा मशाहिर सिंध जुल्द 2 सिफ़ो 269 270। ठारो ख़िदमतगार सन 1135 हिजरी 1722 ईस्वीअ में मियां नूर मोहम्मद ऐं दाऊद पोटनि जो कंहिं जागीर जे मसइले ते झगड़ो थियो। उन वक़्तु मियां नूर मोहम्मद पंहिंजे पारां ठारो ख़िदमतगार शाही हुज़ूर में वकील करे मोकिलियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 265। उन मां ज़ाहिर थियो त ठारो आला सतह जो अमलदार हो। मीर मोहम्मद गौस अमीर ख़ानी ठटे जो रहाकू हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में बख़्शीगिरीअ जे उहिदे ते फ़ाइज़ हो। सन 1162 हिजरी 1748 ईस्वी में मियां नूर मोहम्मद हिन लाइ ₹1 योमिया मुक़ररु कयो। बाद में 1167 हिजरी 1753 ईस्वी धारे मुरादयाब ख़ान बि साॻियो योमियो जारी रखियो। मोहम्मद गौस 1182 हिजरी 1768 ईस्वीअ में वफ़ात करे वियो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 213। हाजी सैयद अब्दुल करीम बिन हाजी नूर मोहम्मद निहायत लियाकत वारो माण्हू हो। शाह वर्दी ख़ान मियां ग़ुलाम शाह जो सरकारी तबीब हो। मियां सरफराज़ जे दौर में बि सरकारी मुलाज़िम रहियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 322। मीर मोहम्मद हाशिम असफ़हानी रोहिड़ीअ जो रहाकू हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में आला दर्जे जो मुलाज़िम हो। ख़ुदाबाद में वफ़ात करे वियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 323। मीर मोहम्मद अकरम हकीम मोहम्मद अकरम मियां नूर मोहम्मद जे दौर में मुलाज़िम हो। असल में रोहिड़ी शहर जो रहाकू हो। मियां जे ज़माने में कुझु वक़्तु बखर जो नाज़िम पिणु रहियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 323। खेसि 4 पुट थिया। उन्हनि खे को बि औलाद न थियो। मोहम्मद अकरम जो भाउ मीर मोहम्मद अफ़ज़ल बाक़ी बची वियलनि खे मुल्तान वठी वियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 324। काज़ी मोहम्मद फ़ाज़िल रोहिड़ी शहर जो रहाकू हो। इब्तिदा में बखर जो नाइब काज़ी बनियो। अॻिते हली बखर जो मुकमिल काज़ी थियो। हिन जो नालो अफ़ज़ल बि चयो वञे थो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 324। मीर ग़ुलाम नबी अमरोही अमरोह जो रहाकू हो ऐं मतारे जो दोस्त हो। मियां नूर मोहम्मद जे पारां कुझु वक़्तु दिल्ली दरबार में वकील थी रहियो। मुरादयाब ख़ान जे दौर में सिंध में आयो हो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 328।
शेख मोहम्मद आज़म वल्द शेख मोहम्मद शफ़ी वालिद जी वफ़ात खां पोइ सन 1152 हिजरी 1739 ईस्वी में बख़्शी ऐं वाक़िअ नवीस थियो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 332। हिन जो किताबु तहफ़तुल ताहिरीन मशहूरु आहे। सैयद अब्दुल हादी असुल इस्फ़हान जो हो। नादरी ज़ुल्म सबबि सन 1150 हिजरी 1737 ईस्वी में मद्रास पहुतो ऐं उते जे राजा जो ख़ासि हकीम थियो। मियां नूर मोहम्मद जे तलब ते राजा खेसि सिंध मोकिलियो। मियां साहब हिन खे सरकारी तबीब ऐं दरबारी मुक़ररु कयो। आख़िर ताईं पंहिंजे उहिदे ते बरक़रार रहियो। क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 207। सैयद अब्दुल हादी सन 1193 हिजरी 1779 ईस्वी में फ़ौत थियो। हिन जी मज़ार ख़ुदाबाद हाला में आहे। महबूब अली चना मकालो रिसालो मेहरान सरव 1955 ईस्वी सिफ़ो 206। मोहम्मद आरिफ मुंशी ठटवी मियां मोहम्मद आरिफ इब्तिदा में नवाब सैफुल्ला जो मुंशी हो। बाद में मियां नूर मोहम्मद जो मुंशी थियो। उन दौर में हिन जो शुमार वॾनि मुंशियुनि में थींदो हो। कान्य हिन जे सुहिणनि अखरनि ऐं बहितरीन इख़लाक़ जी तारीफ़ कई आहे। मकालतुल शुअरा सिफ़ो 386 387। मुंहिंजे ख़्याल में ही साॻियो किरदारु आहे जंहिंजो ज़िक्र मुंशी मोहम्मद आरिफ नसीराणी तौरु थियो आहे। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 590। मियां जान मोहम्मद ॾाहिरी संदसि तालुक़ु मियां नूर मोहम्मद जे दौर सां आहे। हिन वक़्तु जिते मियां मरहूम जो कुबो आहे उहा ज़मीन मियां जान मोहम्मद ॾाहिरीअ जी हुई। राजा लेखीअ उहा ज़मीन ख़रीद कई ऐं उते हिकु शहर मोहम्मद आबाद जो बुनियादु रखियो वियो। अब्दुर्रहमान सुमरो सिंध जा झूना शहर सिफ़ो 253। हैदराबाद साल 1968 ईस्वी। बाद में ही शहर ख़त्म थी वियो। रिवायतनि मूजिबि नादिर शाह जे हमले वक़्तु मियां जान मोहम्मद ॾाहिरी सिंध जे हाकिम सां उमरकोट जे सफ़र में गॾु हो। मौजूदा वक़्त में दौलतपुर सफ़न जे नौजवान सियासी क़यादत रईस ख़ान मोहम्मद ॾाहिरी ऐं डॉक्टर बहादुर ख़ान ॾाहिरीअ जो तालुक़ु मियां जान मोहम्मद जे ख़ानदान सां आहे। मीर मोहम्मद अली मशहद जो रहाकू ऐं तबाई सैयद हो। साल 1169 हिजरी 1755 ईस्वी में सिंध में आयो। उन वक़्तु मोहम्मद मुरादयाब ख़ान जी हुकूमत हुई। मोहम्मद अलीअ जे मुरादयाब जी सरकार में मुलाज़मत मिली। मोहम्मद अलीअ खे मुरादयाब जी सरकार में मुलाज़मत मिली। बाद में इज़त आबरूअ सां नौकिरी छॾे पंहिंजे मुल्क मोटी वियो। मकालतुल शुअरा सिफ़ो 452 453। मुंशी अब्दुल्ला मशहूरु वज़ीर ऐं मुंशी अब्दुल रऊफ़ जो पोटो हो। मुरादयाब जे दौर में अहम मुंशी थी गुज़रियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 340। ॿी रिवायत मूजिबि अब्दुल रऊफ़ जो ॾोहिटो हो। मीरक मोहम्मद हसन ठटे जो शेखुल इस्लाम हो। उन वक़्तु शहर जो नाज़िम शेख शुक्रुल्ला हो। मशहूरु शाइर मोहसिन जे ॿई ॼणा घणी ताज़ीम कंदा हुआ। मोहम्मद मोहसिन 1167 हिजरी 1753 ईस्वी में फ़ौत थियो। बाद में हिन जे भाउ मीरक मोहम्मद मोहसिन शेखुल इस्लाम जो उहिदो संभालियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 499। शेख करमुल्ला बखर जे हकीम अब्दुल रऊफ़ जो पुटु हो। मियां ग़ुलाम शाह जे दौर में शेख करमुल्ला बि सरकारी उहिदे ते रहियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 326। मोहम्मद हफ़ीज़ मुंशी अब्दुल रऊफ़ जो भाउ हो। निहायत क़ाबिल इंसान हो। मियां ग़ुलाम अहमद शाह जे दौर में नामवर अमलदार थी गुज़रियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 341। मियां नूर मोहम्मद नसरपुर जो रहाकू हो। हाजी क़ाइम जो शागिर्द हो। वॾो आलिम ऐं फ़िक़्हा जो अकाबर हो। मियां ग़ुलाम शाह जे लश्कर में क़ज़ा जे उहिदे ते फ़ाइज़ हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 401। मीर करीमुद्दीन मीर मोहम्मद गौस अमीर ख़ानीअ जो पुटु हो। वालिद वांगुरु बख़्शीगिरीअ जे उहिदे ते मुक़ररु थियो। पाण मियां ग़ुलाम शाह खां वठी कलोड़नि जे आख़िर ताईं सरकारी मुलाज़िम रहियो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 214। शेख मोहम्मद महफूज़ आलमगीर जे दौर में ठटे जो कानून गो रहंदड़ शेख मोहम्मद मुरीद जो पुटु हो। मोहम्मद महफूज़ निहायत क़ाबिल इंसान हो। केतिरा साल मियां ग़ुलाम शाह जे हाज़िरीअ जो मुलाज़िम रहियो। मियां ग़ुलाम शाह जे दौर में काबिल में वकील रही सिंध जी नुमाइंदगी कयाई। फ़ारसी गो शाइर हो। सरखोश तख़लुस कंदो हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 500।
99 मुराद फ़कीर निज़ामाणी मियाँ सरफराज़ जे दौर में सन 1188 हिजरी 1774 ईस्वी में ठटे जो हाकिम मुक़ररु थियो। पाण हबीब फ़कीर जे जाइ ते आयो हो। तफ़ज़ुल कराम राशिदी एडिशन सिफ़ो 478। मोहम्मद अहसन मोहम्मद आकिल जी औलाद मां। मोहम्मद अहसन वॾी इंसानियत ऐं फ़ज़ीलत जो मालिक हो। ठटे जो जवाहिर ख़ाननि जो अमलदार हो। सन 1185 हिजरी 1771 ईस्वी में फ़ौत थी वियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 541। रोहल फ़कीर ज़ात जो ज़ंगे जो हो। राजा लेखी हिन जो मासात हो। मियाँ ग़ुलाम शाह जे दौर में तोशा खाने जो अमलदार हो। बाद में सरकारी नौकरी छॾे फ़कीरी अख्तियार कयाई। कंडड़ीअ वारनि जो कलाम मुक़दमो सिफ़ो 3 खां 9 सिंधी अदबी बोर्ड 1983 ईस्वी। मुनवर मियाँ ग़ुलाम शाह जे दौर में नाज़िर हो। मियाँ अब्दुल नबी ख़ान जे ज़माने ताईं मुनवर नाज़िर रहंदो आयो। तारीख़ बलोची सिफ़ो 14। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। बागू सियाल मियाँ नूर मोहम्मद जे दौर जो अमीर हो। हिन हिकु वाह खोटायो जो संदसि नाले में बागो वाह मशहूरु थियो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ अंग्रेज़ी छापो सिफ़ो 28। शेख कमरदीन मोहम्मद महफूज़ सरखोश जो पुट हो। सन 1188 हिजरी 1774 ईस्वी में ख़ान जो लक़ब मिलुसि। मियाँ सरफराज़ जे दौर में डेरा गाज़ी ख़ान जो नाज़िम मुक़ररु थियो। फ़ारसीअ में शहर बि चवंदो हो। तख़लुस इशरत रखियाई। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 590। गुल मोहम्मद खुरासानी मियाँ नूर मोहम्मद जे दौर में गुल मोहम्मद सन 1163 हिजरी 1749 ईस्वी में ठटे जो नाज़िम मुक़ररु थियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 271। पाण ॻच साल हिन उहिदे ते रहियो। मिर्ज़ा अहमद खुरासानी मिर्ज़ा अहमद बख़्शीअ जे उहिदे ते फ़ाइज़ हो। हैदराबाद जो पको क़िलो हिन जे निगरानीअ में तामीर थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 682 उर्दू। मोहम्मद हुसैन ठटे जो हाकिम रहियो। हिन हबीब फ़कीर नायच खां उहिदो वरितो। जॾहिं मोहम्मद हुसैन जो उहिदो तब्दील थियो तॾहिं वरी बि हबीब फ़कीर ठटे जो नाज़िम थी आयो। तफ़ज़ुल कराम राशिदी एडिशन सिफ़ो 478। बाद में मुराद फ़कीर निज़ामाणी ठटे जो नाज़िम बनियो। काज़ी अब्दुल रहमान बखर जे काज़ी मोहम्मद फ़ाज़िल जो पुटु हो। मियाँ सरफराज़ जे ज़माने में क़ज़ा जे उहिदे ते बरक़रार रहियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 324। मिर्ज़ा ग़ुलाम अली मोमिन निहायत लियाक़त वारो इंसान हो। शेख कमरदीन जी ख़िदमत में बादशाही लश्कर में रहंदो हो। बाद में मियाँ सरफराज़ जे हुकूमत में हाज़िरीअ जो अमलदार रहियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 601। मोहम्मद अशरफ मियाँ सरफराज़ जे दौर में मुंशियुनि जे लिस्ट में दाख़िल थियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 556। आगा इब्राहिम शाह सैयद अब्दुल हादी शाह जो पुटु हो। मियाँ सरफराज़ जे दौर में वालिद सां मिलणु सिंध पहुतो त हिन खे बि उहिदो मिलियो। कलोड़नि जे तरफ़ां खुरासान ऐं काबिल ॾे सफ़ीर थी वेंदो हो। क़दीम सिंध हुन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 209 210। मीरनि जे दौर में बि इब्राहिम शाह उहिदे ते रहंदो आयो। मखदूम अब्दुल लतीफ़ वल्द मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी वक़्त जो मशहूरु आलिम ऐं उस्ताद थी गुज़रियो। मोहम्मद सरफराज़ जे दौर में सन 1187 हिजरी 1773 ईस्वी में मखदूम अब्दुल लतीफ़ फ़ौज में क़ज़ा जे उहिदे ते मुक़ररु थियो। तफ़ज़ुल कराम सिंधी छापो सिफ़ो 566। मखदूम साहब ज़ुल्क़ाद 1189 हिजरी दिसंबर 1775 ईस्वी में फ़ौत थियो। रोहल जोयो मियाँ सरफराज़ जे दरबार जो रुकन हो। तारीख़ बलोची सिफ़ो 19। रोहल खोसो मियाँ सरफराज़ जे दरबार जो अमीर हो। तारीख़ बलोची सिफ़ो 19। सधारी ओठवाल मियाँ सरफराज़ जे दौर में नाले वारो अमीर हो। तारीख़ बलोची सिफ़ो 19। रोहल खोसो साॻिए नाले सां हिकु किरदारु मियाँ नूर मोहम्मद जे दौर में बि हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 437। मुमकिन आहे ही साॻियो रोहल खोसो हुजे। इब्राहिम हिन उहिदे ते बरक़रार रहियो। मखदूम इब्राहिम
मखदूम अब्दुल लतीफ़ जो पुटु हो। वालिद जे वफ़ात खां पोइ ठटे जो काज़ी मुक़ररु थियो। कलोड़नि जे हुकूमत जे ख़ात्मे ताईं मखदूम इब्राहिम हिन उहिदे ते बरक़रार रहियो। अब्दुल रसूल मगसी डॉक्टरेट जो मक़ालो अणछपियल सिफ़ो 184। हैदर अली मियां अब्दुल नबीअ जे दौर में नाज़िर हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। लुत्फ़ुल्लाह मियां अब्दुल नबीअ जो ख़ासि मुलाज़िम हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 841। शुक्रुल्लाह मियां अब्दुल नबीअ जो ख़ासि रफ़ीक हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। मुज़फ़र मियां अब्दुल नबीअ जे दरबार में आबदार हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। सादिक अली ख़ान मियां अब्दुल नबीअ जे दौर में सालार हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। रहमतुल्लाह मियां ग़ुलाम नबीअ जी हुकूमत में वकील हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। मियां अब्दुल नबीअ जे पुटु मोहम्मद आरिफ़ जी ख़ान सामा जो नालो शेख रहमतुल्लाह हो। पाण घणो समझदार ऐं आलिम शख़्स हो। मंशूर वसियत ज़मीमू 7। मुमकिन आहे त ही साॻियो किरदारु हुजे। फ़तो खोखर अब्दुल नबीअ जे दौर में आमिल हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842। फ़तो खोखर जो फिटल मक़बरो दौलतपुर सफ़न जे वेझो खड़ नाले ॻोठ में आहे। दरिया ख़ान खोसो हिन जो ज़िक्र में सरफराज़ जे दौर में मिले थो। पाण वक़्त जो मुख्य अमीर ॾिसिजे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 614। हिंदू अमलदार कलोड़नि जी हुकूमत में हिंदू अमलदारनि जो चङो तादादु ॾिसिजे थो। जेतोणीकि मियां साहबनि में मज़हबी मतभेद न हो, तॾहिं बि हिंदू मुलाज़िमनि जे मामले में ख़ासि एहतियात कयो वेंदो हो। अहिड़ो ताक़ीद ख़ुदि मियां नूर मोहम्मद पंहिंजे पुटनि खे बि कयो हो। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 24। बेरूमल लिखे थो त जेके हिंदू कलोड़नि जे नौकरीअ में घिड़िया उन्हनि खे आमिल ऐं दीवान सॾियो वेंदो हो। सिंध जे हिंदुनि जी तारीख़ सिफ़ो 66। बम्बई 1990 ईस्वी। सैयद हसामुद्दीन राशिदी कलोड़नि जे दौर में 23 हिंदू अमलदारनि जी फ़हरिस्त ॾिनी आहे जन मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कयो थे। मंशूर वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 19-20 हाशियो। बिलाशुबा हिंदू अमलदारनि में कुझु त ख़ासि तरह सां ज़िक्र लाइक़ु आहिनि ऐं उन्हनि सरकारी उहिदनि ते रहंदे नुमाया ख़िदमतूं सरजाम ॾिनियूं। हिंदू ऑफिसरनि में कुझु अमलदारनि बाबति चङी ॼाण मिले थी। अक्सर अमलदारनि जा रुगो नाला मिलनि था ऐं उन्हनि बाबति घणो मालूम कोन्हे। महतो मोटूमल इब्तिदाई दौर जे अमलदारनि मां आहे। हिन मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद जो दौरु ॾिठो। यार मोहम्मद जे दौर में सूबे ठटे में जोखियनि करमतियुनि ऐं नोमड़ियुनि गवर्नर सईद ख़ान खे तंग कयो। नेठि यार मोहम्मद अॻिते वधी हिन जी मदद कई। जोखिया ऐं कलमती नोमड़ियुनि खां अलॻि थी माफ़ीअ लाइ पेश पिया। मीर शहदाद ऐं मोटूमल हिननि कबीलनि खे माफ़ी वठाए ॾिनी। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 280। यार मोहम्मद जे दौर में शाही दरबार मां इनाम पहुता। उन्हनि में मोटूमल जो नालो बि शामिल थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 283। टैक्स ऐं ढल वसूल करण जो कम बि हिन जे ज़िम्मे हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 291। ग़ुलाम रसूल महर लिखे थो त महतो मोटूमल उन सतह जो अमलदार हो जीअं शाह बहारो, मीर शहदाद, शेख शुक्रुल्लाह ऐं शेख ग़ुलाम मोहम्मद हुआ जन खे बरखुदा जो लक़ब हासिल हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 981। शेख ग़ुलाम मोहम्मद दीवान मांझोमल मियां नूर मोहम्मद जे दौर में अमलदार हो। नादिर सां ॾेती लेतीअ वक़्तु मांझोमल मौजूदु हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 389। दीवान चेलाराम सेविस्तान या सेवण जो रहाकू हो। मियां ग़ुलाम शाह जे दौर में माली उमुर जो वज़ीर ॾिसिजे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 602। दीवान घनश्याम दास मियां ग़ुलाम शाह जे दौर में अमलदार हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 602। दीवान बालक राम मियां ग़ुलाम शाह जो ख़ासि मुंशी हो। ख़ासि अहवाल ऐं ख़बरूं ॿुधाइण हिन जो कमु हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 602। मीर बाज़ार जे क़त्ल लाइ रिथियल प्रोग्राम खां बाख़बर हो।
तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 705। यादि रहे त बजार 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में क़त्लु थियो। आख़िरी दौर में बालकराम मुस्तदीअ जे उहिदे ते ॾिसिजे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 981। दीवान गिदूमल। ग़ुलाम रसूल महर लिखियो आहे त कलोड़नि जे दौर में दीवान गिदूमल बुलंद तरीन दर्जो हासिल कयो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 981। पाण अडियोमल शाहाणीअ जी औलाद मां हो जो मियाँ आदम शाह जो मुलाज़िम हो, ज़ात जो खतरी हो ऐं हाजीपुर मां लॾे आयो हो। मिर्ज़ा कलीज बेग हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 291। हिन बाबति पहिरियों हवालो तॾहिं मिले थो जॾहिं 1166 हिजरी 1753 ईस्वीअ में अहमद शाह अब्दाली सिंध ते हमले आवर थियो। उन वक़्तु गिदूमल वकील तौरु मियां नूर मोहम्मद जे पारां बादशाह सां मिलियो। संदसि कोशिश सां हुकूमत वरी बि कलोड़नि वटि रही। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 272। हिन जो अक्सर वक़्तु अफ़गान दरबार में हिकु वकील जी हैसियत में गुज़रियो, जिते पाण सिंध जी नुमाइंदगी कयाई। सन 1171 हिजरी 1758 ईस्वीअ में सिंध अंदरि इक़्तिदार जी छिकताण पैदा थी। अतर ख़ान अहमद यार ख़ान खे कलात जे हाकिम क़ैद कयो। गिदूमल दरबार में हो। संदसि कोशिश सां ॿिन्हिनि खे आज़ादी मिली ऐं अतर ख़ान खे हुकूमत जो परवानो मिलियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 527 528। बाद में हिन में ग़ुलाम शाह जो तरफ़ वरितो। बादशाह 1175 हिजरी 1761 ईस्वीअ में मियां ग़ुलाम शाह खे लक़ब ॾिना ऐं ॿियूं नवाज़िशूं कयूं। उन में बि गिदूमल जो किरदारु आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 543। सन 1183 हिजरी 1769 ईस्वीअ में डेरा गाज़ी ख़ान ग़ुलाम शाह जे हवाले थियो। गिदूमल हिन में पिणु अहम किरदारु अदा कयो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 592। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में कलोड़नि हारायो ऐं टालपुरनि जी हुकूमत क़ाइमु थी। उन वक़्तु दीवान गिदूमल अफ़गान दरबार में मौजूदु हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 782। हालतूं तब्दील थियूं त हिन मीरनि जी मदद कई। मीर फ़तेह अली ख़ान हिन ते घणो भरोसो कंदो हो, लेकिन मीर ग़ुलाम अली ख़ान खे हिन में शक हो, सो नेठि हिन खे माराए विधाई। ऐं हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 291 292। हैदराबाद जे भरिसां गिदू बंदर शहर हिन जो तामीर करायल आहे। सिंध जो शाहनामो सिफ़ो 162। छतर भोज। ठटे जे हिंदुनि में हिन जहिड़ो इंशा निगार न थियो। अक्सर हाकिमनि वटि मुंशी थियो। वॾी उमिरि माणे 1171 हिजरी 1757 ईस्वीअ में फ़ौत थियो। मकालतुल शुरा सिफ़ो 163। आसाराम ज़ात जो खतरी हो। ठटे में दीवानीअ जे उहिदे ते रहियो। थोरे वक़्त लाइ शाह बंदर जो नाज़िम बि रहियो। मुरादियाब जे दौर में हिक भेरे ठटे जी सभिनी परगणनि जो इंतज़ाम खेसि मिलियो। मकालतुल शुरा सिफ़ो 77। शेवकराम अतारद ठटे जो रहाकू हो। इब्तिदा में मियाँ ग़ुलाम शाह जी हुकूमत में मुंशी थियो। मकालतुल शुरा सिफ़ो 446। बाद में मियाँ सरफराज़ जे दौर में मुंशी रहियो। मीर बाज़ार जो बि मथसि एतमाद हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 948। सुठो शाइर ऐं इंशा निगारो। दीवान गुलराजमल सरफराज़ जे दौर में देरा गाज़ी ख़ान जो नाज़िम हो। मियाँ जे हिदायतुनि हेठि उच जे मखदूमनि सां क़रीबी तालुकात रखियाई। उन पॉलिसीअ सबबि उच जे मखदूमनि ऐं बहावलपुर जे हाकिमनि में सख़्तु इख़्तिलाफ़ पैदा थिया। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 613। गुलाब राय ईस्ट इंडिया कंपनीअ जे कागज़नि में गुलाब राय जो नालो टैक्स ऑफिसर तौरु आयो आहे। उनजो मतिलबु त हीउ ग़ुलाम शाह जे दौर जो अमलदार हो। कंपनी अमलदार खेसि पसंदि न कंदा हुआ। शाह अब्दुल लतीफ़ा भिट सिफ़ो 6364 कराची 1999 ईस्वी। अब्दुल नबीअ जे दौर में पिणु साॻे नाले सां हिकु अमलदार मुतसदी जे उहिदे ते फ़ाइज़ हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 842 सिफ़ो 982। मुमकिन आहे हीउ हिकु ई अमलदार हुजे। लाला इरत राय मियाँ अब्दुल नबीअ जो वकील हो। हुकूमत विञाइण खां पोइ बि इज़त राय मियाँ साहब सां गॾु हो। जॾहिं अब्दुल नबीअ जो मासूम पोटो ग़ुलाम अली ख़िराज जे एवज़ यरगमाल करे काबुल मोकिलियो वियो तॾहिं लाला इज़त राय अटकल सां ॿार खे आज़ादु करायो।
तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 797 सिफ़ो 798 सिफ़ो 800। महतो देवदास राशिदी साहब लिखियो आहे त देवदास महतो मियां अब्दुल नबीअ जे मुलाज़मनि में शामिल हो। मंशुल वसियत दस्तूर हुकूमत हाशियो सिफ़ो 20। दीवान मोलराज हिन जो शुमार बि अब्दुल नबीअ जे मुलाज़मनि में थिए थो। मंशुल वसियत दस्तूर हुकूमत हाशियो सिफ़ो 20। महतो हरकरनमल ही बि अब्दुल नबीअ जे दौर में मुलाज़िम हो। मंशुल वसियत दस्तूर हुकूमत हाशियो सिफ़ो 20। भयो दोलाराम दीवान गिदूमल जो मुलाज़िम हो। कान्य लिखियो आहे त दोलाराम भयो हिक भेरे गिदूमल सां गॾु मुल्तान वियो हो। मकालत शुरा सिफ़ो 81। दीवान जसपत राय दीवान गिदूमल जो भाउ हो। अब्दुल नबीअ जे दौर में वकील थी रहियो। 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में मीरन जे पारां पिणु वकील थी अफ़गान दरबार में वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 782। लाला अमृत राय मियां सरफराज़ जे दौर में संदसि ज़िक्र वकील तौरु थियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियूं सिफ़ो 614। दीवान अजूमल अब्दुल नबीअ जी हुकूमत में अमाल आमिल हो। मंशुल वसियत दस्तूर हुकूमत हाशियो सिफ़ो 20। दीवान ताराचंद अब्दुल नबीअ जे दौर में तोशिकची हो। साॻियो हवालो दीवान हरी राय अब्दुल नबीअ जे दौर में तोशिकची हो। हिन जो नालो हरी राय वरितो वियो आहे। दीवान सहजराम साॻिए दौर में तोशिकची हो। साॻियो हवालो दीवान माणिक राय अब्दुल नबीअ जे हुकूमत में साॻिए उहिदे ते हो। साॻियो हवालो दीवान मोलचंद साॻिए दौर में तोशिकचीअ जे उहिदे ते हो। साॻियो हवालो गिदूमल अब्दुल नबीअ जे दौर में मुतसदी हो। हिन खे दीवान गिदूमल खां अलॻि सम्झणु खपे। साॻियो हवालो महतो दूलाराम राशिदी साहब लिखियो आहे त अब्दुल नबीअ जे दौर में महतो दूलाराम तोशकीअ जे दर्जे ते फ़ाइज़ हो। मंशुल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 20। मरकज़ी गुमाश्ता कलोड़नि जे दौर में इब्तिदा में सिंध जो तालुक़ मुग़लनि सां हो। बाद में कुझु वक़्त लाइ ईरान सां जुड़ियो। आख़िर में ही मुल्क अफ़गानिस्तान जो बाजगुज़ार बणियो। उन पस मंज़र में मरकज़ी अमलदारनि जी मुक़ररी ऐं अचु वञु बि जारी रही। उहे मरकज़ी अमलदार कॾहिं कॾहिं कलोड़ा हाकिमनि लाइ वॾा मसइला पैदा कंदा हुआ। कुझु मरकज़ी अमलदार नेक नियत हुआ ऐं मियां साहबनि सां उन्हनि जा क़रीबी तालुकात रहिया। हिन ॾिस में बलग्राम जा सादात ख़ासि तरह सां ज़िक्र जे लाइक़ु आहिनि। हेठि सिंध अंदरि उन दौर जे कुझु मरकज़ी अमलदारनि जो ज़िक्र कजे थो। मीर अब्दुल जलील बलग्रामी सैद साहब जो वतन बलग्राम हिंदुस्तान हो। 1116 हिजरी 1704 ईस्वीअ में बखर ऐं सेवण जो बख़्शी ऐं वाक़िअ नवीस थी आयो। हिन उहिदे ते पाण 1130 हिजरी 1717 ईस्वीअ ताईं रहियो। मसनवियात तो कसाइद कान्य मुक़दमू सिफ़ो 16। मीर मोहम्मद बलग्रामी सैद अब्दुल जलील जो पुटु हो। वालिद खां पोइ साॻिए उहिदे ते मुक़ररु थियो। 1155 हिजरी 1742 ईस्वीअ ताईं सिंध में रहियो। साॻियो किताब सिफ़ो 17। मीर ग़ुलाम अली आज़ाद सैद मोहम्मद जो भाणे जो हो। सैद मोहम्मद जे पारां 1143 हिजरी 1730 ईस्वीअ में सेवण में आयो। 4 साल सिंध में रहियो। सन 1147 हिजरी 1734 ईस्वीअ में सिंध मां रवानो थी वियो। साॻियो किताब सिफ़ो 17। बलग्रामी सादातनि जे किताबनि में ऐं तज़किरनि में कलोड़नि जे दौर जे बारे में चङी मालूमात मिले थी। शेख अब्दुल अज़ीज़ सानी अब्दुल अज़ीज़ जो घराणो असुल में हाला जो रहवासी हो। औरंगज़ेब खां पोइ पाण सेविस्तान जो बख़्शी थी आयो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 232। शेख मोहम्मद शफ़ी शेख अब्दुल अज़ीज़ जो भाउ हो। अब्दुल अज़ीज़ जे मातहत नाइब बख़्शी ऐं वाक़िअ नवीस थियो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 232। मीर अमीनुद्दीन ख़ान अमीर ख़ानी सादातनि मां हो। औरंगज़ेब जी वफ़ात खां पोइ हिन खे मुग़ल दरबार खानपुर ऐं बखर जो फ़ौजदार मुक़ररु कयो। पाण 1115 हिजरी खां 1120 ईस्वीअ ताईं हिन उहिदे ते रहियो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 359।
ग़ुलाम अहमद सुखाणी। कलोड़नि जे इब्तिदाई दौर में सेवण जे ग़ुलाम अहमद सुखाणीअ खे मुक़ररु कयो वियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 264। शेख मोहम्मद रज़ा असुल ठटे जो हो, पोइ बखर में अची रहियो। आलमगीर जे दौर खां मोहम्मद शाह ताईं मरकज़ी मुलाज़िम तौरु जुदा जुदा उहिदनि ते रहियो। हिक दौर में मोहम्मद रज़ा बखर जो फ़ौजदार बि रहियो। मीर अब्दुल जलील उहिदो छॾे हिंदुस्तान रवानो थियो, तॾहिं चार्ज शेख रज़ा जे हवाले करे वियो। मकालतुल शुअरा सिफ़ो 251 252। असलम सुलेमान बेग नालो हुउसि। नादिरी तसलुत खां पोइ सिंध पहुतो त जीअं हिते सिंध नादिर जो सिक्को ऐं ख़ुतबो राइज कराए। कुझु ॾींहं ख़ुदा आबाद में बि रहियो। मकालतुल शुअरा सिफ़ो 63। मुला मोहम्मद शिकारपुरी। मुला मोहम्मद ज़ात जो चन्नू हो। अहमद शाह अब्दालीअ जे पारां इब्तिदा में देरा गाज़ी ख़ान, पोइ मुल्तान ऐं आख़िर में शिकारपुर जो काज़ी मुक़ररु थियो। शिकारपुर में मदरसो बि हलाईंदो हो। उन जो ख़र्च पको अफ़गान बादशाह अदा कंदा हुआ। मुला मोहम्मद शिकारपुरी लेखक नदीम काज़ी रिसालो मेहराण नंबर 4 साल 1985 ईस्वी।